جزاك بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. आयतूं 30 खां 39 असां कयूं लास्ट सेशन में जेको गुज़री वियो उन में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक चयो तव्हां ख़लीफ़ो थो ठाहियां मुक़ररु कयां। हिकिड़ा ॿ लफ़्ज़ क़ुर पाक में आहिनि उन्हनि जो फ़र्क़ु सम्झणु खपे। ख़लक़ जअल, ख़लक़ माना ख़लक़ियो ऐं जअल माना ठाहियो माना मुक़ररु थो कयां। ठीकु, पैदा न आहे करणु, ठाहिणु मुक़ररु करणु। इब्लीस जो इनकार हो, उन छा कयो, इनकार बि कयो तकबर बि कयो। पोइ वरी शजर ममनुआ जी ॻाल्हि आई। अलाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम बि हवा खे ॿिन्ही खे गॾे चयो त तव्हां वञी जन्नत में रहो, जेको वणे उहा खाओ पीओ, पर हिन वण जे वेझा बि न वञो या ॿूटे जे कुझु बि। उन खां पोइ वरी थोरो केसि वक़्तु हलियो त जॾहिं लज़्ज़त थी, गुनाह न चइबो नबी जे लाइ कॾहिं बि, लज़्ज़त थी वेसारो थी वियो, वरी अलाह पाक हुनजी माफ़ी ॾिनी, उहो बि लिखियलु आहे हुन में क़ुर पाक में अची वियो त अलाह पाक खां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कलमा सिखी वरिता, अलाह पाक हुनखे माफ़ बि कयो। हिकिड़ो हूंदो आहे ज़िद उहो जेको शैतान लाइ क़ुर पाक क्लियर कट चयो आहे त हुन इनकार कयो ऐं तकबर बि कयो। पोइ वरी असां सूरह अल आराफ जी ॿई आयत ॾिठीसीं जेका ॾिसो हिते कोन आई, हिन 30 खां 39 में ज़िक्र कोन आयो। अलाह पाक सिधी सां इहा ॻाल्हि कई त हुन इनकार कयो तकबर कयो। पोइ वरी जेको आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि हली वई, भई उन विच में छा ॻाल्हि थी उहा सूरह अल आराफ में आई। ठीकु, मुंहिंजे ख़्याल में 12 नंबर आयत थी हुनजी। बहरहाल त उनखे जॾहिं अलाह पाक पुछियो हुन खां त मुंहिंजो हुकुम थियो तोखे, पोइ बि तूं इनकार छो कयो, कहिड़ी ॻाल्हि तोखे रोकियो मञण खां हुकुम खे? पोइ हुन चयो अना ख़ैरु मिन, मां हिन खां बहितर आहियां। इहे जेके लफ़्ज़ न अना ख़ैरु मिन, इहे जॾहिं जंहिंखे आया कहिड़ी बि हैसियत में न, चाहे को ख़ैर थो करे ॿिए को पाण खे चङो सम्झे, चाहे को कंहिंसां नेकी थो करे पाण खे बहितर सम्झे, ॿ भाउर आहिनि या 4 भाउर आहिनि, 3 भाउर आहिनि, 2 भेनर आहिनि, जेकॾहिं को पीउ माउ जी ख़िदमत करे थो चओ त मां बहितर आहियां हुननि खां, मां सही थो ख़िदमत कयां, कॾहिं कनि था, बल्कि इहो बि अना ख़ैरु मिन, अना ख़ैरु मिनहुम, असां त चवंदा आहियूं अना ख़ैरु मिनहुम, मां सभिनी खां जेके वेठा आहिनि, जेके मुंहिंजे संगत में आहिनि, जेके मुंहिंजे पाड़े ओड़े में आहिनि, इल्म में पैसे में ॿियनि में कोई बि तकबुर, मां कंहिंखां मथे आहियां, इहो नुक़सानदेह आहे। सॼा अमल ज़ाया थी वेंदा। 2 ॻाल्हियूं, तकबुर ऐं रिया। बहरहाल ही तकबुर जी ॻाल्हि आसान आहे तमामु, अलाह खां परे थियणु तमामु आसान आहे, छड़ो कि नंढड़ी ॻाल्हि करणी आहे, तकबुर करणो आहे। त अलाह साईं असांखे अल्लाम ला जअलना मिनहुम, जेके तकबुर कनि था उन खां अलाह साईं असांखे बचाए। इंसान आहे, ख़ता थियनि थियूं पयूं, ज़हन में सोचूं बचनि थी पयूं, पर अलाह साईं असांखे उन्हनि खां बचाए त को माण्हू तकबुर करे। ठीकु, उन खां पोइ अलाह पाक जॾहिं आदम अलैहिस्सलाम बि हवा खे चयो तव्हां लहो हेठि ऐं जेका मुंहिंजी हिदायत अचे उन ते अमल कजो, जेको कंदो उहो फ़ाइदे में हूंदो, जेको न कंदो उहो असाबु नार आहे, बाहि जो साथी आहे। ऐं ख़ुदा जे मोकिलियल हिदायतुनि ते हलणो आहे, हुनखे हुकुम थियो। इहो थियो ज़िक्र। हाणे असां हलूं था पिया 40 खां 50 ताईं। हाणे अचे थो हिन में बनी इसराईल बाबति। असां जेको सूरह फातिहा में पढ़ी आयासीं न, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, गैरिल मग़दूब गज़ब थियल जंहिं ते आहे, उन में किताबनि में अचे थो पियो त बनी इसराईल जे लाइ इहो चयल आहे, ऐं वलद्दालीन उहो नसारा लाइ आहे, गुमराही में आहिनि, उहे हे ज़िद में आहिनि, इन्हनि ते अज़ाब बि नाज़िल थियो आहे। कहिड़ो? अॻिते हली ईंदो। पर अज़ाब खां पहिरीं असांखे त ख़बर आहे हुन ते गैरिल मग़दूब अज़ाब वारा आहिनि, पर अलाह पाक लफ़्ज़ जेके हिन में अॻिते जंहिं लफ़्ज़नि सां बनी इसराईल जे जो ज़िक्र शुरू थिए थो पियो, तक़रीबन 5-6 रुकू ईंदा, यको पूरा अॻिते बनी इसराईल लाइ, त उन में अलाह पाक सभ खां जेका शुरूआत कहिड़नि लफ़्ज़नि खां कई आहे, इहो ज़बरदस्त हूंदो ॾिसण लाइ इंशा अल्लाह ताला।
ठीकु आहे। बनी इसराइल जो वॾो हिकिड़ो हिस्ट्री आहे, तमामु थोरी नज़र हुन ते विझंदासीं, छो जो इनशा थोरो थोरो करे खणो हल पियो जेतिरो टाइम जे हिसाब सां। हाणे 40 खां 50 ताईं खां पहिरीं असां 40 खां 41 ॾिसंदासीं, जंहिंमें बनी इसराइल जो ज़िक्र आहे। पोइ अलाह पाक चवे छा थो, यादि कयो अलाह जूं नेमतूं, ठीकु आहे, तव्हां ते अलाह पाक कयूं आहिनि। पोइ कयल वाइदा पाड़ियो, रब्त कीअं आहे, नेमतूं यादि कयो, वाइदा पाड़ियो। छो जो वाइदो जेकॾहिं तव्हां का ॻाल्हि कई आहे अलाह सां, त असां हीअं अमल कंदासीं, त पोइ उहो पूरा कयो न। ऐं पोइ वरी अचे थो क़ुर ते ईमान आणियो। इहो तमामु तमामु अहम ॻाल्हि जेका आख़िरी आहे, क़ुर ते ईमान आणियो। इन में हिकिड़ा वॾा कंफ्यूजन आहिनि, अॼु इनशा ताला कोशिशि करे दूरि कंदासीं। हलूं था बनी इसराईल। हिन में हिते ॾिसो थोरी नंढी मद आहे हिते, असल में ही जॾहिं मूं लिखियो पियो त उहो जेको फॉन्ट खणे थो पियो न, हिते बि वॾी मद थो खणे। मूं चयो हुन खां न विझ त बहितर, जो वॾी मद ऐं नंढी मद में फ़र्क़ु आहे, उहो हिते ॾिसूं था पिया। ही ॿ लफ़्ज़ आहिनि, बनी इसराईल। ठीकु साईं, हिकिड़ो मिनट साईं। जी साईं। मोर ते स्क्रीन शेयर कोन्हे, बाक़ी मूंखे न पियो अचे नज़र। जी स्क्रीन कोन्हे शेयर में ख़ाली जी। अरे यार, तो हम अस्तगफिरुल्लाह, काफ़ी देर सॉरी खां साईं। वठी ऐं रेज़ एंड करे वेठोसि, पर तव्हांजो शायदि ध्यानु कोन हो। साईं पोइ ॿीहर हलूं, हिनखे ॻाल्हि कयूं छा ॿीहर, या हीउ रिकॉर्ड हले थो पियो, बसि ठीकु आहे, परवाह न आहे। बसि रिकॉर्ड खे डिसकंटिन्यू कोन था कयूं। अल्लाह अकबर, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ठीकु आहे साईं। बहरहाल पंहिंजो ज़िक्र इहो थिए पियो जेको पाण कयासीं ब्रीफली, त असां आयत को 30 खां 39 ताईं असां पढ़ियूंसीं, जंहिंमें हीअ असां ज़िक्र कयोसीं। त असां ठीकु आहे, इहे शयूं हुयूं, टॉपिक्स हुया। पोइ असां चयो त 40 खां 50 ताईं पढ़ंदासीं बनी इसराइल बाबति, ऐं थोरो नज़र तारीख़ ते विझंदासीं। इहो सॼो ज़िक्र हले पियो। ऐं पहिरीं चयोसीं त असां 40 खां 50 ताईं पढ़णो आहे, पर 40 खां 41 ताईं ॿ आयतूं पहिरियों ॾिसंदासीं, जंहिंमें अलाह पाक ज़िक्र कयो आहे बनी इसराइल खे पंहिंजूं जेके नामतूं ॾिनियूं अथई उनखे, बनी इसराइल खे उनजो, पोइ उन्हनि जेके वाइदा कया आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे, त उहे पूरा कयो। उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे क़ुर ते ईमान आणियो। इहा ॻाल्हि कईसीं पिया त तमामु अहम आहे, ॾिसूं था पिया। हीअ जेका आहे हिन में आहे नंढी मद, उहा हिन में माना कोन पई अचे, इन करे मां रिमूव करे छॾी आहे। इनशा ताला कोशिशि कयां थो त कंहिं ॿिए नमूने सां। ऐं ॾिसो या खे हिते नुक़्ता कोन्हनि, आख़िरि में जेके न आहे या हीअ, इनखे नुक़्ता न आहिनि हिते। ठीकु आहे। पहिरीं आयत कहिड़ी हलूं था पिया 40 ते, या बनी इसराईल उज़्कुरू निअमती यल्लती अनअमतु अलैकुम। या बनी इसराईल केरा, ऐं औलाद याकूब अलैहिस्सलाम। औलाद याकूब छो था चऊं, पोइ हीअ मूं कोशिशि कई पियो, रहिजी वियो आहे, डिलीट कोन कयो आहे। मां खणी पहुचां, पर पूरो हिन जो सर्कल बि खणी पहुचे। बहरहाल ही जेको आहे निशान नज़र अचे थी, कोशिशि कयां पियो त हिन ते मथां रखां, पर नथी रखी सघियुसि। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त ए औलाद याकूब अलैहिस्सलाम, हिते आयो आहे इसराईल, हिते आयो आहे तर्जुमे में याकूब, औलाद याकूब। ॾिसूं था त इहो छो आयो आहे। अलाह पाक थो चए उज़्कुरू, यादि करियो, निअमती, मुंहिंजी नेमत, अल्लती, जेका मूं कई तव्हां ते, अनअमतु अलैकुम, हिन में थोरो रंग जो थी वियो आहे ग़लती। नेमती, मुंहिंजी नेमत, ऐं जेका मूं कई तव्हां ते, अनअमत में अचे थो त मूं कई तव्हां ते। अनअमत निकितल आहे इनाम मां, माना मूं ॾिनो इनाम, या कयो इनाम तव्हां ते, नेमत इनाम आहे। त हीउ जेको अचे थो पियो न, अनअमत, तो ईंदो आहे मुंहिंजे लाइ, माना मूं ॾिनी कंहिंखे, अनअमत, मूं ॾिनी नेमत कंहिंखे, अलैकुम, अवां मथां मूं नेमत कई, अवां मथां मूं इनाम कयो। पोइ छा थियो, कहिड़ो इनाम आहे ॾिसूं था। पोइ अलाह पाक चए थो व औफू, ऐं या पोइ औफू, पाड़ियो, बे अहदी, मुंहिंजो अंजाम जेको तव्हां मूंसां कयो। ठीकु आहे, मुंहिंजो अंजाम, औफ बे अहदिकुम,
ऐं अहदिकुम त पोइ छा थींदो आउं बि अव्हां जो अंजाम पाणींदुसि तव्हां लाइ जेको कयो न मां मुंहिंजो अंजाम उहो मां बि पाणींदुसि पहिरियों अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि कई तव्हां अंजाम पाड़ियो व इयाय फरहबून ऐं रुॻो मूंखां डपु रखो असां काफ़ी जाइ ते ॿुधंदा आहियूं अॼुकल्ह व्हाट्सएप जा मैसेजिस शुरू थी विया आहिनि अलाह पाक रहमत आहे अलाह पाक रहमत आहे हीअ जो हिकिड़ो मैसेज ॾिठो त मां जॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे त अज़ाब जेको आहे उहो आहे छा चवंदा आहिनि अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथई मूंखे टाइम कोन्हे जवाबु ॾियण जो त बेकिनी थी वञे ॼणो त को अज़ाब बि हूंदो अलाह अकबर माण्हू पंहिंजियूं मानाऊं था कढनि पंहिंजियूं मानाऊं न कढजनि अहम शरीफ़ में पूरे में रहमत जो ज़िक्र बि आहे त ग़ैरुल मग़दूब ग़ज़ब जी ॻाल्हि त आहे न उन्हनि मूं शामिल न कजां ऐं जंहिं ते ग़ज़ब थियो पोइ ग़ज़ब छा आहे बाक़ी ॿियो अलाह जो डपु बार बार अलाह पाक ॼाणे थो व इया या फरबून पोइ मूंखां रुॻो डपु कयो डपु छाजो माना जेको मां चवां थो उन्हनि अमलनि ते हलो न बसि ॻाल्हि एतिरी आहे जेको मूं चयो त तव्हां ॾे हिदायत अचे त आदम अलैहिस्सलाम खे उते चई जन्नत में त तव्हां हेठि वञो लही ज़मीन ते ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हेठि लही वञो जो लफ़्ज़ आहे जन्नत बहितरीनु आहे कंहिं शइ जे रुतबे मां हेठि अचिबो आहे त चइबो आहे लही वियो हेठि कंहिंजो रुतबो मथे थींदो आहे चइबो आहे मथे थी वियो उहा जन्नत उहो रुतबो जेको असांखे वरी वठिणो आहे इनशा अलाह जी महिरबानी सां अलाह जे हेठि लही वञो त उहा घटि आहे जेका दुनिया में हिदायत ईंदी उनखे वठिणो आहे न आहे त ग़ज़ब जी ॻाल्हि आहे कई आहे न त असां बि नार थी वेंदा इन करे माण्हू पंहिंजियूं मानाऊं था कढनि अलाह बेशक राहिमीन आहे पर अलाह मुनसिफ़ बि त आहे क़यामत जे ॾींहुं अलाह पाक रहम करे गुनाहगार खे त छॾे ॾेई सघे थो पियो पर ॻाल्हि इहा आहे त जेके ॿिया अलाह पाक हुकुम कया आहिनि माण्हुनि सां रवैयनि जा माण्हुनि सां ॻाल्हाइण जे लाइ के ॿिया हुकुम आहिनि माण्हू यानी हुकूकुल इबाद आहिनि जेके असां सभु शयूं जंहिंमें अची थियूं वञनि उहे असां छा विसारे छॾियूं छो जो अलाह राहिमीन आहे ईअं न थींदो न अलाह पाक क़ुर में ॿई ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं नबीअ सॻोरा उहे छा आहिनि जेकॾहिं अलाह पाक फ़क़ति राहिमीन आहे त पोइ नबी सॻोरा पोइ बशीर ऐं नज़ीर छो आहिनि सिर्फ़ु बशीर हुजनि ख़ुशख़बरी ॾियनि बशीर नज़ीर ॼाणींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ए औलाद यकूब अलैहिस्सलाम यादि करियो मुंहिंजी नेमत जेका मूं कई तव्हां ते ऐं पाढ़ियो मुंहिंजो अंजाम त आउं बि अव्हां जो अंजाम पाणियां ऐं रुॻो मूंखां ॾिजो माण्हुनि खां ॾिजी न कमु कयो अलाह जी हर वक़्तु असांखे बि हिदायत आहे इहा त जॾहिं का को कमु कयो त अलाह खां डिॼी कयूं उन में कमु बहितरु थींदो हिकिड़ी ॻाल्हि या बनी इसराईल जेको लिखियलु आहे उन में तव्हां थोरो नोट कयो त मद हिननि खे ॿ मद आहिनि हीअ नंढी मद आहे हिनखे वॾी मद चइबो आहे ॿिनि क़िस्मनि जी मद क़ुर पाक में आई आहे नंढी वॾी ॿिन्ही में फ़र्क़ु नोट कयो वॾी मद में हेठि अणी हूंदी आहे हीअ नंढी आहे हीअ जॾहिं हिन खां पोइ मद खां पोइ हमज़ा अचे इहो तजवीद में ईंदो उनखे चइबो आहे मद वाजिब इनखे 4 हरकतूं पढ़णु बहितरु आहे 4 हरकतूं ठीकु आहे हिकु माना 2 हरकतूं 1 सेकंड बराबरि आहे माना 2 सेकंड ताईं डिघो कजे ऐं हीअ या बनी जेका नंढी मद आहे इन जो कानून अलॻि आहे वरी पर उहो लिखियलु आहे हुन में तजवीद जी असांजे विडियोज़ में इहा 2 खां 4 जेको आहे 2 खां 6 ताईं बल्कि छिके सघिजे थी पई ठीकु आहे बहरहाल हिकु ॿी ॻाल्हि हीअ आहे या बनी इसराईल या ईंदो आहे या अलाह न चइबो आहे असां अलाहुम हिनखे चइबो आहे हर्फ़ुन निदा कंहिंखे सॾणु बनी इसराईल इहा जेको आहे इहा मुनाद आहे माना जेको जंहिंखे सॾिजे उहो मुनादा चइबो आहे ग्रामर जे मुताबिक़ इहो वधीक हिनखे डिटेल में ॾिसंदासीं ॿी ॻाल्हि इसराईल हाणे या बनी इसराईल इसराईल आहे छा पहिरियों त इसराईल ॾिसूं पोइ वरी बनी ॾिसूं ठीकु इसराईल अबरानी लफ़्ज़ जो लफ़्ज़ आहे ॿोली जो लफ़्ज़ आहे माना अबरानी पुराणी ॿोली आहे अरबी जो लफ़्ज़ न आहे इहो छो जो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे ज़माने में इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में त अबरानी अरबी कोन्हे हीअ जेको आहे इसराईल इहो असल में नालो आहे माना बल्कि ईअं चइजे त इहो आहे लक़ब
कंहिंजो हज़रत यक़ूब अलैहिस्सलाम जो। यक़ूब अलैहिस्सलाम नबी आहे, उनजो लक़ब आहे इसराईल। यक़ूब जो मतिलबु छा आहे? माना अक़ब तव्हां ॿुधो हूंदो, सिंधी जो लफ़्ज़ आहे अक़ब, माना पुठियां। अक़ब मां यानी पुठियां अचण वारो। इहो नालो छो आहे हिन ते, इहो बि ॾिसूं था। पहिरीं ॻाल्हि इहा त हीउ ॾिसो इसराईल जेको लिखियो पियो आहे, इनखे जेकॾहिं असां टोड़ींदासीं, अबरानी लिमाज़ में जेको तर्जुमो हिननि कयो आहे, इहो आहे इसरा प्लस ईल। माना छा थींदी? इसरा माना असीर, माना कैदी। ईल माना अल्लाह खे चवंदा हुया। इज़राईल, इहे बि ईअं नाला निकितल, अज़राईल, अज़ाज़ील, न इसराईल थींदो, अज़ाज़ील मथां न बि थिए, पर इसरा ईल जेको आहे बहरहाल अल्लाह खे चवंदा हुया। यानी छा थींदो? असीर माना कैदी, ईल माना अल्लाह, यानी अल्लाह जो कैदी। असां जीअं अब्दुल्लाह चवंदा आहियूं न, अल्लाह जो कैदी, अल्लाह जो बानो। उन ज़माने में इहो अल्लाह जो बानो चइजे या अल्लाह जो कैदी चइजे, साॻे नमूने सां। ठीकु आहे, अॻिते हलूं था थोरी। हज़रत यक़ूब अलैहिस्सलाम केरु हुयो, जिन जी ॻाल्हि कयूं था पिया? हीउ इसराईल त हुनजो लक़ब आहे। हज़रत यक़ूब अलैहिस्सलाम पुटु हुयो इब्न इसहाक़ इब्न इब्राहिम। इसहाक़ जो पुटु हुयो, इसहाक़ वरी कंहिंजो पुटु हुयो? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। ठीकु आहे, वरी था ॾिसूं थोरो। हाणे त बनी इसराईल ते। बनी इसराईल छा आहे? इसराईल जी औलाद, पुट या ॿार। इहे केरु आहिनि? इहा क़ौम आहे जंहिंखे ज्यूस चवंदा आहियूं, इहा यहूदी आहिनि। बनी इसराईल केरु आहिनि? यहूदी आहिनि। इब्नुनि चइबो आहे, माना पुटु या ॿार। इब्नुनि, इब्न चइजे, सुकून कबो त इब्न थी वेंदो। ठीकु, पोइ बनीन या बनून, इहो जमो थींदो, माना पुट या ॿार चऊं या औलाद चऊं। ठीकु, ऐं बनी इसराईल जी माना पोइ छा थी? माना हज़रत यक़ूब अलैहिस्सलाम जा ॿार, या भले तव्हां इसराईल जा ॿार चओ, पर हक़ीक़त में कंहिंजा आहिनि? नालो छा हो? यक़ूब अलैहिस्सलाम, माना हज़रत यक़ूब अलैहिस्सलाम जा ॿार, उहे छा आहिनि? उहे बनी इसराईल। अल्लाह पाक याकूब जे बजाए इसराईल चवणु पसंदि फरमायो, बनी इसराईल, जेको लक़ब आहे अल्लाह पाक, अल्लाह जो कैदी। केतिरा ॿार हुया? 12 ज़िक्र हुआ किताब में। 12 जी नेमत ॿी कहिड़ी आहे? हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे बि ईंदासीं, हलंदासीं अॻिते त 12 औलादी पुट हुया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर जेके टोटल हुया, उहे बि 12 हुया। ठीकु, कुल माना गॾाए करे 11 भाउर हुयसि, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम गॾाए करे 12। बहरहाल हाणे अचूं था पिया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां थोरो खणूं। ठीकु आहे न, उनजी उमिरि 175 साल। 87 साल में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम शादी कई कंहिंसां? हज़रत बीबी हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां। अनहुन अनहा मुअनिस लाइ। ठीकु आहे, हज़रत बीबी हाजरा जी उमिरि रही 135 साल। उन मां कहिड़ी औलाद थी? हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम, असांखे ख़बर आहे। हाणे इन जो सिलसिलो कोन था रखूं, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सिलसिले में, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जेको नबी हुयो, उन खां पोइ नबी आयो कहिड़ो? आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन विच में को ॿियो नबी कोन आयो आहे हिन ख़ानदान मां, हिन हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां। पर नबी आया आहिनि, उहे किथां आया आहिनि? उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 187 जी उमिरि में जॾहिं बीबी हाजरा सां शादी कई, त उन में हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पैदा थियो। हज़रत बीबी सारा जे चवण ते ई कयो हुई। इहो किसो थोरो अञा अॻिते वरी ॿिए हंधि ॾिसंदासीं, पर ॻाल्हि हिते तत था कयूं, जीअं ख़ुलासो जल्दी ॻाल्हि हलंदी हले, उहा इहा त हज़रत बीबी सारा जी उमिरि 135 साल। न, हीअ थोरो मुंहिंजे ख़्याल में डुप्लीकेट थी वियो आहे, हीअ ॿियो हूंदो। बहरहाल त 87 ऐं प्लस 14, जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 101 सालनि जो थियो, त हज़रत बीबी सारा सां शादी कई। माना हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी उमिरि 14 साल आहे, या 13 साल या 12 साल, तॾहिं हज़रत बीबी सारा सां शादी थी आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। ठीकु आहे, हलो। उन मां कहिड़ी औलाद थी? हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम, जंहिंखे आइज़ैक चवंदा आहिनि किताबनि में। हाणे ॻाल्हि इहा त हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम खे थिया 2 ॿार हज़रत बीबी सारा मां। उहो कहिड़ो? पहिरियों थियो ईसो, ऐं 2 थिया जाड़ा। कहिड़ो?
पहिरें जो नालो रखियऊं ईसू, ॿियो जेको उनजे कढा आयो उनखे जेको अकब मां आयो कढा आयो हज़रत याकूब, उनजो नालो हज़रत इसाक अलैहिस्सलाम रखियो याकूब, कढ अचण वारो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी पंहिंजी उमिरि 180 साल रही। त हीउ वॾो भाउ हुयो ऐं हीउ नंढो भाउ हज़रत याकूब अलैहिस्सलाम, जेके जेकब चवंदा आहिनि। अच्छा, हाणे हज़रत याकूब अलैहिस्सलाम मां, छो जो हज़रत इसाक अलैहिस्सलाम खां पोइ नबी थियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम, ठीकु आहे। उन्हनि मूं जेके ॿार थिया उहे ही थिया, घणा थिया? 12। 12 मूं कहिड़ा हुया? ही रंग जो फ़र्क़ु आहे, इन जो बि माना रंग में का ज़रूरी ॻाल्हि आहे। उहा इहा ॻाल्हि त असां सभिनी खे ख़बर आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, जेके असां जोसेफ चवंदा आहियूं, हे जेकब हे जोसेफ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको सॻो भाउ हो बिन्यामीन, ऐं ॿ भाउर पाण में सॻा हुया, ऐं 2 ऐं 2 ऐं 4 ऐं 6 10 ॿिया भाउर, इहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा सॻा भाउर न हुया। माना इन्हनि जो पीउ साॻियो हुयो, माउ ॿी हुई। कीअं? अच्छा, ही जेके 12 ई थिया इनखे चइबो बनी इसराइल। अल्लाह सां जॾहिं मुखातिब थिए थो पियो बनी इसराइल चवे थो पियो, इहे जेके 12 ॿार हुया, पोइ उन्हनि में वरी जेका औलाद हली आहे उहे सभु बनी इसराइल। ठीकु आहे, 12 ॿार बनी इसराइल, यानी हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा ॿार और उनजी औलाद, ऐं उन्हनि जूं मावरूं कहिड़ियूं आहिनि? हिन यूसुफ अलैहिस्सलाम ऐं बिन्यामीन जेके पाण में ॿई भाउर हुया सॻा, इन्हनि जी अमड़ साइण जो नालो छा हुयो? राहील। ऐं ही 2 ॿार हुया दान ऐं नफ्ताली, इहे पाण में सॻा हुया। इन्हनि जी माउ जो नालो हो बिलहाय। ऐं गाद ऐं अशीर हुया, इहे ज़िल्फा। ऐं ही 6 भाउर हुया हिक ई माउ मां, जंहिंजो नालो आहे लिया। ठीकु, इहो त ज़िक्र इन्हनि जो ख़ानदान जो। ठीकु, हाणे उन खां पोइ पहिरीं बनी इसराइल जो अलाह पाक ज़िक्र करे थो पियो। क़ुरान किथे लथो? क़ुरान लथो मदीने पाक में। अल्लाह पाक ज़िक्र करे थो कंहिंजो? बनी इसराइल जो। ही बनी इसराइल हुया केरु, किथां आया, छा आहे? हज़रत याकूब अलैहिस्सलाम रहंदो हो किनान में। ही किनान आहे, ही ॻाढ़ो समुंड अलबर अमर, सऊदी अरब आहे। ठीकु आहे, ऐं ही हिन जे भरिसां मिस्र आहे हिते। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पुटु, हिन जो सॼो पूरो किसो आहे। जॾहिं हुनखे काफ़िले वारा खणी विया, खूह में छॾियऊं, खूह वारा खणी अची करे मिस्र में विकियो हिते, छो जो मिस्र वॾो तारीख़ी शहर हूंदो हुयो, वॾो कारोबार हलंदो हो, ग़ुलाम विकामबा। हुतां खां पोइ ख़बर आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत याकूब अलैहिस्सलाम वारनि खे छा कयो? मिस्र घुराई, हितां किनान मूं अचो मिस्र। पोइ हिननि सां कुझु वक़्तु त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे करे उन खां पोइ बि 200-300 साल हिननि जा ॾाढा सुठा गुज़रिया। ठीकु आहे, पोइ जॾहिं वरी हुते अमालका वारा जेके पुराणा मिस्र जा जेके हुया बाशिंदा, उन्हनि बग़ावत कई, असांजी ज़मीन में हीअ केरु थींदा आहिनि? ॿाहिरियां माण्हू किनान में अची करे सॼा फ़ाइदा हे था वठनि, इहे न खपनि, असां पाण हुकूमत कंदासीं, असांजो हक़ आहे, हिननि जो न आहे। पोइ उन्हनि खे कढण जे बजाए ग़ुलाम करे रखियऊं, 200-300 साल त ग़ुलाम रहिया आहिनि इहे। ठीकु, उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको आहे हिननि खे वापसि हितां वठी काॾे वियो? वठी वञे पियो किनान। पर पोइ हिते जेको माना वापसि उन्हनि जे पंहिंजे मुल्क किनान, पर हिते अची जेको आहे न सॼो किसो हिते थी थो वञे। जॾहिं ही हिते अची पुॼनि था पिया किथे? हाणे ॾिसो, हज़रत माना क़ुर पाक लथो मदीने पाक में। हाणे जॾहिं अलाह पाक ज़िक्र करे थो पियो त यादि कयो, त यादि उहा ॻाल्हि कयो त जॾहिं वञिणो हुननि खे हिते हुयो, पर मूसा अलैहिस्सलाम सां एॾी हीअ नाशुक्री क़ौम आहे त एॾी उनखे मुश्किल जेका सुवाल करणु, ॻाल्हियूं करणु, एतिराज़ करणु, पोइ अलाह पाक हुननि खे हिते हिन माना हिते वादीअ ते ई आहे, उहा नक्शे में अञा ॾिसंदासीं, उते हिनखे 40 साल उते भिटकाए रखियो। त हाणे तव्हां जो होॾे किनान में पंहिंजो पुॼणु तव्हांजी नाफ़रमानी जे करे फ़िलहालु अलाह पाक जी नाराज़गी आहे, तव्हांखे 40 साल हिते पिया रुलंदव, कुझु कोन थींदो, तव्हांखे पंहिंजो मुल्क न मिलंदो। पोइ हिते सॼो किसो आयो आहे, यानी हुते वाइदा बि उते कया अथऊं, नाफ़रमानियूं कयूं अथऊं, ख़ुदा सां शरीक ठाहिरायो अथऊं, ऐं काफ़ी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पोइ जेको कोई तूर ते विया, वरी उतां
जेकॾहिं माना फॉर एग्ज़ाम्पल इहो सॼो इन इलाइक़े में थियो आहे, ठीकु आहे, यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हुननि खे वठी अचण लाइ वञणु या अचणु सॼो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हिते पलजणु मिस्र में, बाक़ी जो कोई वादी तीम आहे इहो थियो आहे त यादि कयो अलाह पाक चए थो तव्हां ते जेके मूं वाइदा जेके तव्हां मूंसां वाइदा कया उहे यादि कयो बनी इसराइल उनजी पूरी, छो जो वाइदा जॾहिं कया त पुराणे ज़माने में बनी इसराइल कया न, पर त हे सभु उन्हनि जो ख़ानदान आहे, हिननि खे हीअ बि त उन किताब खे फॉलो कनि पिया न, त हाणे हिननि जॾहिं क़ुर पाक लथो त उनखे मञणु न मञियो पिए यहूदियुनि, पोइ अलाह पाक इन ते इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि, आयतूं पढ़ंदासीं इंशा अल्लाह ताला सभु ज़ाहिर थींदो। त हिते हलूं था पिया, यादि कयो मुंहिंजी नेमत, इहो कयोसीं, उनखां पोइ अॻिते हाणे हीउ जेको वाइदो वरितो आहे उहो हिन ॾिसो आहे अल बकर में, पर 63 में आहे, असां अचूं था किथे, असां अञा घटि था वेठा पढ़ूं, कहिड़ी था पढ़ूं 40 41, पर वाइदे जो ज़िक्र जेको आयो आहे उहो 63 में आयो आहे, 63 आयत में, यानी जॾहिं वरितोसीं अव्हां खां अंजाम ऐं अव्हां जे मथां जबल तूर खे खड़ो कयोसीं, मथां रखियोसीं, तॾहिं चयोसीं त जेको तौरेत में अव्हां खे ॾिनोसीं सुगो करे वठो ऐं जेकी मंजस आहे सो यादि करियो, मन तव्हीं ॾिजो, त पोइ हुननि छा कयो, तौरेत खे ई मञणु छॾे ॾिनो, न हलिया न किताब ते न पिया हलनि, अलाह पाक यादि करे थो पियो त यादि कयो नेमतूं, पर इहा नेमत त न आहे, इहो त अज़ाब हो, पर इहो उन्हनि तां टरी वियो हो, छो जो अलाह पाक सिर्फ़ु हुन खां वाइदो वरितो त तव्हां तौरेत ते हलंदो, छो जो काफ़ी ॻाल्हियूं आहिनि न, हाणे थोरो सीक्वेंस में खणंदासीं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तख़्तियूं मिलियूं, खणी आयो तौरेत, ऐं जेसि ताईं ओॾे वियो 40 ॾींहं तेसि ताईं पुठियों हुननि सामरी हुननि खे ठाहे ॾिनो बोतो गऊं जो, उन में बि वॾो हिकिड़ो किसो ठाहींदासीं, ॿुधाईंदासीं इंशा अल्लाह ताला, त जॾहिं उहो थियो त पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि कावड़जी वियो ऐं काफ़ी उन्हनि जेके नाफ़रमानियूं कयूं आहिनि, त अलाह पाक हिते जेको ख़ासि ज़िक्र इहो कयो आहे त तव्हां जा बनी इसराइल अलाह पाक जी नेमत कयो, जेके तव्हां वाइदा कया उहे पूरा कयो, वरी वाइदनि जो ज़िक्र अॻिते ईंदो अञा, पर हिकिड़ो तसवर कयो ही माण्हू जी हैसियत केतिरी आहे, भले हिकिड़ी लख क़ौम हुजे या 6 लख क़ौम ई न, अलाह पाक चए थो तव्हांजे मथां कोहे तूर आंदोसीं मथां, हाणे अखियुनि अॻिते माण्हू ॾिसे हिकिड़ी शइ मुंहिंजे मथां, इहो कमाल न आहे की नबी तव्हां सगुरो तव्हांखे हुजे तव्हां हुनखे नाराज़ कयो, अलाह जेकॾहिं तव्हां ते ॾमर थो करणु चाहे मथां कोहे तूर तव्हां ते खणी अची किरे थो पियो, इहो मज़ाक़ आहे, थोरी मथे का शइ मथां किरण वारी हूंदी आहे त माण्हू खे ॾकी वेंदो आहे, भउ थी वेंदो आहे, त जॾहिं इन्हनि सां इहा कैफ़ियत थी त इन्हनि चयो त असां बिल्कुलु तौरत खे मञींदासीं, पोइ अॻिते छा थियो आहे इहो ॾिसंदासीं, पर तसवर ॾिसो त हिननि खे अखियुनि अॻितो मौजज़ा अलाह पाक ॾेखारिया आहिनि जाम, असां बि हीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किताब खणी ॾिसजे, पर सीरत में ॾिसजे, हज़ारे माण्हुनि जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छड़ो इख़लाक़ खे ॾिसी, छड़ो सूरत खे ॾिसी ऐं क़ुर जा लफ़्ज़ ॿुधी ईमान आंदो, असांजो ईमान कहिड़ो आहे, अलाह पाक माफ़ करे, क़ुर असांजे शायदि दिलनि में अचे, ज़बान ते आहे, दिलनि में कोन्हे, दिलनि में हुजे त असां अमल कयूं इंशा अल्लाह ताला। ऐं वरी 83 सीरत में 83 नंबर सूरत में बि अल बकर जी में आयो आहे, साओ रंग इन करे मानी असांजे सीक्वेंस में न आहे, हीअ विच में आहे जेको आहे इहो ॿुधायो आहे त मीसाक ऐं वाइदनि जो ज़िक्र किथे किथे आयो आहे, हिते अख़ज़ना मीसाक बनी इसराइल, जॾहिं वरितोसीं बनी इसराइल खां अंजाम, कहिड़ो अंजाम, अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न करियो, ऐं माउ पीउ मिटनि ऐं छोरनि ॿारनि ऐं मिसकिननि सां चङाई करियो, इहो छा असांखे न आहे हुकुम, छा साॻियो हुकुम असांखे बि आहे, ऐं माण्हुनि सां मिठो ॻाल्हायो ऐं निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो, वरी अव्हां मंझां थोरनि खां सवाइ सभु फिरी वियो, घणनि ई गुमराही कई, असां वटि बि ईअं ई आहे, अलाह साईं जेके हिदायत ॾे के चङा माण्हू हूंदा इन्हनि ते अमल कंदा हूंदा न, त असांजा हालत ॾाढा ख़राबु आहिनि, ऐं अमी मुंहुं मोड़ींदा आहियो, उते आयतुनि खां मोड़ींदा आहियो। बहरहाल वरी 84 में बि साॻियो ज़िक्र आयो आहे, ऐं जॾहिं वरितोसीं तव्हां खां अंजाम, वरी इहे ॿियो अंजाम, न कंदो पंहिंजा खून, हे त चवनि पिया न मलाइकत अहिड़नि खे मोकिले थो पियो, हिते खून वाहींदा, मुतस्फ़िकुन दिमाअकुम, हीअ साॻी ॻाल्हि आहे, दिमाअकुम फिया तुस्फ़िकुन दिमाअकुम, ऐं कंदा पंहिंजा खून, हे साॻी ॻाल्हि आहे इहा, त तव्हां हिननि बि ईअं कयो, असां वटि बि ईअं आहे। बहरहाल 40 नंबर आयत आहे, असां हिनखे पूरो कयोसीं, अॻिते था हलूं। बहरहाल ही ॾाढी ज़रूरी आहे ॻाल्हि इहा ॿुधाइणी आहे बि त अगेन ही हमज़तुल वस्ल आहे,
छो ही आयत हिकिड़ी आहे, मां हिन करे थोरो लिखंदो आहियां त ही हिन जी माना जीअं सम्झ में ईज़ी अचे। हीअ पहिरीं लाइन हिकिड़ी आयत आहे, इहा 40 नंबर, फ़क़ति ही 40 नंबर आहे। ॾिसो ए औलाद यकूब, हिन पहिरीं जी आयत जी माना। पोइ हिते में जेतिरो अची सघे त उहो, न त हेठि लिखिबो आहे। ठीकु, हाणे हीअ आहे हमज़तुल वसल छा थींदो आहे, लज़कुरू हीअं थींदो, या बनी इसराईल लज़कुरू। जेकॾहिं असां हिते हमज़तुल वसल खे चऊं त असां अलॻि था पढ़ूं त पोइ हिनखे अलिफ ते पेश ईंदो। उहो छो पेश ईंदो, उहो हिन जे करे जो ही 3 अलिफ रखी करे जॾहिं असां ॻणींदासीं अखर 1 2 3, 3 अखर काफ़ आहे न, हुन ते जेको अखर ते जेका निशानी अलामत हूंदी उहा हिन ते ईंदी। पोइ पेश आहे दम आहे त दम ई ईंदी, उज़कुरू। दम न हूंदी त कसरा अची वेंदी। ठीकु, अल जेको हमज़ा हुजे वसल ऐं पोइ लाम हुजे त उन हमज़तुल वसल ते जॾहिं हुनखे पढ़िबो त हुनखे फतह ॾिबी। फतह सिर्फ़ु उन केस में ईंदी आहे, अल जॾहिं पढ़िबो आहे त। अच्छा, हाणे हलूं था पिया 41 ते। व आमिनू, ऐं ईमान आणियो, बिमा अंज़लत, बिमा अंज़लत, ऐं बनी इसराईल ईमान कंहिं ते, क़ुर ते, जेको मूं लाथो आहे कंहिं ते, नबी करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। उहो छा आहे, मुसद्दिक़न लिमा माअकुम, सचो कंदड़ आहे उनजो जेको अव्हां वटि आहे। कहिड़ो, छा आहे, तौरेत। वला तकूनु अव्वल काफ़िरिन बि। हाणे ही जेका आयत आहे न, वला तकूनु अव्वल काफ़िरिन बि, इहा जेको आहे असां सूरह 62 जॾहिं आयत 62 पढ़ंदासीं न, उनजो जवाबु आहे। ऐं न थियो पहिरियां मुनकर, माना जेकॾहिं तव्हां हुन आयत ते यकीन न कोन था कयो, जेको असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लाथो आहे, त तव्हां माना मुनकर हो। पर तव्हां त पहिरियां मुनकर कोन थियो, अलाह पाक उन्हनि खे छो थो चए पहिरियां मुनकर कोन थियो? छो जो तौरेत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे, इन करे ई मदीने में यहूदी अची रहिया हुया त हिते असांजो निशानी ॿुधाइनि थियूं किताबनि जूं त हिते कोई पैगंबर अचिणो आहे, माण्हुनि खे ख़बर ई। पोइ तव्हां पहिरीं मुनकर कीअं था, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे। हलो, वला तकून अव्वल काफ़िरिन बि, कंहिंजा मुनकर न थियो, हिन क़ुर जा जेको आयो आहे रसूल जा। हिते क़ुर जो ज़िक्र आहे, छो जो बिही अंज़लत आहे न, अंज़लत माना लाथो आहे क़ुर, त माना उन जा मुनकर न थियो। पर मफ़हूम में ईंदो त नबी जा बि त मुनकर थिया न, माना नबी खे ई न पिया मञनि। ठीकु, उन खां पोइ वला तश्तरू बि आयाती, ही तश्तरू माना थींदो आहे वापारु करणु, ऐं मुंहिंजी आयतुनि खे दुनिया जे थोरे मुल्ह सां न विकिणो। समनन कलीलन, समनन कलीलन। कोई छा यहूदी माना पंहिंजे तौरेत खे, या मक़सदु आहे त उनखे माण्हुनि खे ॿुधाईंदा ग़लति हुया, या त उन्हनि वटि उन्हनि सां पंहिंजा हिसाब किताब रखिया हुयूं, के ग़लति आयतूं ठाहींदा, पोइ किन खे ॾींदा त तव्हां हे वञी कयो, हीअं ॿुधायो, हीअं पुछो। बहरहाल घणा ई उन्हनि जा मामला हुया। पर अलाह पाक चए थो त मुंहिंजे आयतुनि खे थोरे मुल्ह सां, दुनिया जे नंढड़े फ़ाइदे ते कूड़ था ॻाल्हायो, ग़लति ॻाल्हियूं था कयो, ग़लति मतिलब था कढो आयतुनि जा, या कुझु लिकायो था आयतुनि मां, इहो आहे थोरे मुल्ह सां न विकिणो। उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे तव्हांखे इहो जेको वठो था पिया, ऐं रुॻो मूंखां ॾिजो। हाणे 42, 43, 44, 45, 46 में इहो छा आहे, इहो ही जेको सॼो नोट आहिनि, ही शयूं ईंदियूं। इहे ज़बरदस्त ॾाढी शयूं, तमामु असांजे लाइ हक़ीक़त में यानी अमल जे लाइ शयूं इन में ॾाढियूं आहिनि। हीअ आहे जेको असांजो आम तरीक़ो आहे। कहिड़ो, अलाह पाक हुननि खे चए थो पियो छा, वला तलबिसुल हक़ बिल बातिल वतक्तुमुल हक़ वअंतुम तअलमून, ऐं निमलायो सच खे कूड़ सां। असां वटि व्हाट्सएप ते तव्हां ग्रुपनि ते ॾिसो, जेको जंहिंसां जंहिंखे पसंदि करे थो पियो लीडरशिप खे, ॿियो टियों सियासी तौरु, उन जूं हक़ सच ॻाल्हियूं सभु खां ख़बर कोन्हे का, बसि वठो ठा लॻी पई, हर को पियो थो मोकिले। यानी ख़बर ई कोन थी पए त सच छा आहे, कूड़ छा आहे। न को ॿुधण लाइ तयारु आहे, न को सच चवण लाइ तयारु आहे। ऐं ॿियो हक़ ऐं सच पाण में अहिड़ो गॾाए था वञनि जो ख़बर पए त इहो कूड़ आहे, पर हणी था छॾनि त भले ॿिए खे डोज़ हुजे। वला तलबिसुल हक़, न मिलायो सच खे कंहिंसां बिल बातिल, कूड़ सां। ऐं फ़क़ति इहा ॻाल्हि छड़ी न आहे, तक्तुमुल हक़ माना इहो ला सां गॾु ईंदो, ही वाह वाह न, ही बि न कयो, ही ईंदो व ला तक्तुमुल हक़, इहो माना ईअं आहे। ऐं न लिकायो सच अमी ॼाण हूंदे, जेकॾहिं सच ॼाणो था त हुनखे ज़ाहिर कयो, लिकायो न। 43 नंबर आहे। पोइ अलाह ॿियो हुकुम छा थो करे, बाक़ी मूं सलाह त निमाज़ क़ाइमु कयो।
उन ज़माने में निमाज़ ई न त यहूदी चवनि त इहा निमाज़ कहिड़ी, पर उनखे ख़बर हुई, इन ते एतिराज़ उन्हनि कोन कयो त इहा निमाज़ छा आहे, कहिड़ी था पढ़ो, कॾहिं हुकुम आयो, असांखे त ख़बर ई कोन्हे, नयूं ॻाल्हियूं आहिनि। नो, वातु ज़कात, ज़कात ॾियो, राकीन, रुकू कयो, गॾिजी रुकू कंदड़नि सां, झुकंदड़नि सां। कमाल आहे, रुकू त असांजो निमाज़ में थिए थो पियो, पर तव्हां निमाज़ जो सब्जेक्ट जेकॾहिं हिकिड़ो अलॻि खणी हलिजे न, इन ते सॼो वरी टाइम हलियो वेंदो। अलाह अॻियां सिजदो त पंहिंजी जाइ ते उन में चवंदा आहियूं सुभान रबियल आला, असां अलाह जी चवंदा आहियूं आला आहीं तूं, पर रुकूअ में जॾहिं वेंदा आहियूं, रुकूअ में छा आहे, इहो माण्हू कमज़ोरी थो ॾेखारे, पंहिंजी झुकी थो वञे। सुभान रबियल अज़ीम, अलाह पाक खे पोइ छा चवंदा आहियूं, अज़ीम चवंदा आहियूं। अज़ीम छो चवंदा आहियूं, अज़ीम सुद्ध में नथा चऊं, सुभान रबियल आला रुकूअ में बि चऊं हा। कमाल, अलाह पाक जा जेकी माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके असांखे सेखारियल लफ़्ज़ आहिनि न, उन्हनि वॾियूं हिकमतूं आहिनि। अज़म चइबो आहे हॾे खे, हॾो ताक़तवर हूंदो आहे न, हॾ उमिरि वॾी थींदी आहे त हॾ कमज़ोर थींदा आहिनि, माना कमज़ोर थी पवंदो आहे माण्हू। हूअं त ताक़त वारा बीठो आहे न, पर असां बीठे हूंदे ताक़त हूंदे बि अलाह अॻियां झुकूं था, वरी उन में उनजी अज़मत बयानु कयो त असां कमज़ोर आहियूं, तूं ताक़तवर आहे, तूं सगारो आहे, सिजदे में वरी तूं आला आहीं, असां तमामु घटि आहियूं। बाक़ी मुसलात, हाणे असां निमाज़ जी पाबंदियूं अल्हम्दुलिल्लाह खोड़ कनि था पिया, पर जेको वात ज़कात आहे न, इन में अलाह से माफ़ी ॾे, असां घणियूं कोताहियूं था कयूं। अलाह पाक रहम करे, जॾहिं त इहो फर्द आहे, इन लाइ पुछियो वेंदो। 44 नंबर आहे अतामुरुन्नास बिल बिर, हीअ बि आहे त यानी हक़ीक़त में असांजो नसबुल ऐन जेको आहे न, फाथ एदिन सिरातल मुस्तक़ीम, जॾहिं असां सूरह अज़म शरीफ़ में, अलहम्द शरीफ़ में पढ़ूं न, सूरह फातिहा में, असांजे ज़हन में ही ॿ आयतूं बि अची वञनि। असां अलाह खां हिदायत त घुरूं था, पर अलाह पाक जेका शइ असांखे ॿुधाई आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सम्झाई आहे, असांखे करे ॾेखारियो आहे, छा उहो असां कयूं था? हिदायत त घुरूं था, हिदायत मिलंदी बिल्कुलु। अलाह पाक कीअं न हिदायत ॾींदो? अलाह पाक जेका शइ घुरिबी उहो बिल्कुलु ॿुधे थो, समीउन बसीर आहे। ऐं ॿियो इन रबी अल्लाह समी ऐं दुआ आहे, दुआ खे क़बूल करण वारा, ऐं दुआ बि उहा जेका असां अलम शरीफ़ क़ुर में जे लफ़्ज़ उन जा पंहिंजा सेखारियल, उन सां गॾु दुआ था घुरूं। ऐं क़ुर पाक छा हदीस क़ुदसी में न आयल आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त इहो बंदे मुंहिंजे विच में आहे, पोइ जेको बंदो घुरंदो मां हुनखे ॾींदुसि। त एदिन सिरातल मुस्तक़ीम जॾहिं चवंदासीं, छा असांखे हिदायत न मिलंदी? बिल्कुलु मिलंदी, पर पंहिंजो अमल बि त ॾिसजे न, असांजी हुन में कंट्रीब्यूशन कहिड़ी आहे। हिन में बि हिकिड़ी हदीस मुबारक ॾाढी आहे, उहा कॾहिं किथे खणी अचबी त कंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कंहिं बहितरी लाइ अर्ज़ु कयो, को जन्नत लाइ या का ॿी ॻाल्हि, अलाह आलम, हाणे मुंहिंजे ख़्याल में हदीस वारनि खे ज़िक्र कजे बि न, बहितर आहे। बसि उहो जॾहिं हदीस वार खणी अचबी त तॾहिं ज़िक्र कबो, ईअं मफ़हूम नफ़ा कढूं। ठीकु, बहरहाल छो जो हुन में थोरो एहतियात करणु खपे हदीस मुबारक खे सम्झाइण में, साम्हूं हुजे लफ़्ज़ उहे हुजनि, माण्हू उहे लफ़्ज़ चवे। पोइ ॻाल्हि हिते ख़तमु था कयूं पिया त पंहिंजी कोशिशि ज़रूरु करणी आहे। अलाह पाक चए थो पियो त हिते जेका ॻाल्हि इंपॉर्टेंट आई आहे, हुकुम करे था तव्हां माण्हुनि खे चङाईअ जो, ॿियनि खे चओ था पिया, ऐं पंहिंजे त पाण ते नथा उहो असरु रखो, तव्हां बि त हिदायत वठो। ऐं हिन हूंदे बि जो तव्हीं पढ़ो था किताब, तौर त पढ़ो था, तव्हांखे ख़बर आहे अलाह जो किताब पढ़ो था हेठां, पोइ छो नथा तव्हां सम्झो? पोइ छो नथा अकुल कयो? माण्हू चवंदा आहिनि अकुल त कर यार, अकुल त कर, अकुल कोन था कयो, किताब बि पढ़ो था, तव्हांखे ख़बर बि आहे, ॼाणो बि था, ऐं ॿियनि खे चङाई चओ था। हीअ जेको असां सॼो ॾींहुं पाण कंदा आहियूं, ॿियनि खे चङाई चवंदा आहियूं, पाण ते न अमल थींदो आहे। अंत माना तूं, अंतुम माना तव्हां, अंती माना तूं, मोनिस जान, अंतुन माना तव्हां, प्लूरल। ठीकु, पोइ 44 नंबर आयत अतामुरुन्नास बिल बिर्र वतंसौना अनफुसकुम, छा हुकुम करियो था माण्हुनि खे चङाईअ जो ऐं विसारियो था पाण। असां सभिनी खे चङाई जो चवंदा त अदा ईअं न कर, भाउ ईअं न कर, अदी ईअं न कर, अदा ईअं न कर, बाबा ईअं सही न कर, भाऊ ईअं न कर, हीअं ग़लति कई, ॾाढो माण्हुनि ते असां काढ़िया वेठा हूंदा आहियूं, यार हद थी वई, एतिरी मुरवत कोन हुई, कूड़ ॻाल्हाई। असां टाइम जे मामले में कंहिंखे ॾसींदा त सुभाणे फ़ोन कंदुमि, सुभाणे हे ॻोल्हींदुमि, तोखे मां ॿुधाईंदुमि, चवंदुमि, सभु विसारे छॾींदा आहियूं। ॿियो को असांखे करे न, ईअं असां थिए थो पियो जेकॾहिं, त चवंदो यार हद थी वई, वाइदे जो कूड़ो आहे यार, तूं त सफ़ा
बेईमानी मूंसां करे वियो, हेतिरो मूंसां तय कयईं पैसा हिन हिन ॻाल्हि जा हेतिरा मूंखे पैसा कोन ॾिनई, हे ॾाढी बेईमानी करे विया आहिनि। को मैकेनिक हुजे, मिस्त्री जो, या का ॿियो पंहिंजी ॾे वठि हुजे काई बि, असां किथे कंदा आहियूं? वैल लिल मुतफ़िफ़ीन, पाण ॾे चङाई वधीक रखंदा आहियूं, ॿिए खे न ॾिसंदा आहियूं त हुन ॾे केतिरी चङाई सां कयूं था हुन सां। असांजो सभिनी जो हीअं हक़ीक़त आहे, इहा मूंसां त ख़ुदि ईअं आहे त मां त चवंदा त असां तमामु पोइते आहियूं क़ुर पाक ते अमल करण में। ऐं छा हुकुम करियो था माण्हुनि खे चङाई जो, पाण खे विसारे त असांजी बि कावड़। इहो मूंखे पंहिंजे हक़ीक़त में सची ॻाल्हि मां ॿुधायां त ॿारनि मूंखे मैंशन करायो आहे घर में, त बाबा तव्हां क़ुर बि पढ़ायो था, तव्हां घर में ॿी ॻाल्हि थोरी थोरी ॻाल्हि थी त तव्हां कावड़ बि कयो था। हुन खां पोइ मूंखे इहो मिसाल तॾहिं आयो आहे जॾहिं मां हिन ते कंट्रोल करणु शुरू कयो, त वाक़ई हक़ीक़त आहे इहा। नंढी वॾी ॻाल्हि थिए थी ॿारनि ते माण्हू छो कावड़िजे? इन असां तूं कावड़ सिन तूं लहे ई कोन थी कंहिं ॻाल्हि तूं। थोरी ॻाल्हि लाइ न त माण्हू दोस्तनि सां कावड़े वेठो आहे, माइटनि सां कावड़े वेठो आहे, हीअं त पाण ॾे ॾिसे त यार मुखम का ग़लती थी हूंदी, या सभु माइटनि जो ॾोह आहे। अल्लज़ीन यक्तऊन, जेको असां पढ़ी आयासीं त अलाह साईं जेको हुकुम ॾिनो आहे त उहो ॻंढियो, असां उहो चिनूं था। ऐं ॿियो कावड़, पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं, पाण ते अमल न कंदा आहियूं। अतामुरून अन्नास बिल बिर व तंसौन अनफुसकुम, पाण खे विसारियो था। अनफुस माना ज़ात थींदो आहे, एनफस जॾहिं बि आयो आहे, इहो नफ़्स माना मोनस आहे, पर जॾहिं बि आयो आहे माना इंसान बशर आहे जंहिंमें रूह कोन हुयो, रूह पियो त पोइ जेको आहे न इहे ॿई शयूं गॾिजी पियूं त इनखे अलाह सभु नफ़्स चयो आहे। ठीकु, 45 असांखे पढ़णो आहे, 50 ताईं 50 आयतूं ॿियूं आहिनि। वस्ताइनु बिस्सब्र वस्सलाह, ऐं सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो, इहो असांजे लाइ बि आहे। ऐं बेशक उहा ज़रूरु ॾुखी आहे, इनहा उहा माना केरु? इहा सलाह, या ॿई सघिजे थो पियो। सलाह ॾुखी आहे, कहिड़ी सलाह छो ॾुखी आहे? इनहा सलाह त की ता मरबूत आहे न, इहा मोनस आहे। इनहा लकबीरतुन, उहा ज़रूरु ॾुखी लॻंदी आहे कंहिंखे, इल्ला सवाइ उन्हनि जे कंहिंखे, अलल ख़ाशिइन, जेके आज़ी रखनि था ख़ुदा खां टिजण वारा न, उन्हनि खे ॾुखी न लॻंदी आहे नमाज़। असां कॾहिं परेशानी थिए थी, सब्र सां ऐं निमाज़ सां सलाह कावड़ कंदासीं, रिजेक्ट कंदासीं, ओड़ो ई ॿिए खे नतीजो ऐं बदिलो ॾींदासीं। निमाज़ बल्कि विसरी वेंदी सब्र में। इस्तिआन चइबो आहे मदद घुरणु, ऐं नस्तईनु खे जितां आयल आहे हुन में। उन खां पोइ अलख़ाशी न माना हेठां ई वठंदड़, इहा का नाबुद इहा का नस्तईन, आज़म शरीफ़ में आहे न, उहो इस्तिआन मां निकितल आहे, मदद वठणु, मदद घुरणु। छा आहे त इन बराबरी। हाणे अलाह पाक ॿी ॻाल्हि थो करे थी, अल्लज़ीन, उहे जेके यज़ुन्नून, पक भाईंदा आहिनि। हाणे इहो पक हिन में अचे या न, भाईंदड़ बि कॾहिं कॾहिं चइबो आहे, पर ज़न हूंदो आहे माना भाइणु, जेका ॻाल्हि पक जे मुशाबिते में अचे। पर अनहुम, त उहे मुलाक़ू रब्बिहिम, पंहिंजे पालण खे मिलण वारा आहिनि, मुलाक़ात थियण वारी आहे कंहिं उन्हनि जी कंहिंसां, पंहिंजे रब सां। पोइ अनहुम, त उहे बेशक इलैहि राजिऊन, तव्हां मोटण वारा आहिनि, ऐं उहे मुलाक़ात कंदा अलाह सां। इन माना बेशक, अन जॾहिं अचे त माना त, अशद अल्लाह इलाह, अन न पढ़ंदा आहियूं, अशद अन लिखियल अन हूंदो आहे, पर पोइ लाम आहे, उन खां पोइ इन करे चवंदा आहियूं अशद अल्लाह इलाह इल्लल्लाह। वरी चवंदा आहियूं पोइ, वरी छा चवंदा आहियूं? अशद अन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अशद अन, शादी ॾियो आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। अन माना त, इन माना बेशक। ठीकु, हाणे हलूं था पिया 47 खां 50 ताईं 3 आयतूं। बनी इसराइल वरी नेमतूं अलाह पाक कजे, पोइ डिॼो अलाह अचे, अलाह आख़िरत जे ॾींहं खां। या बनी इसराइल अज़्कुरू, हे बनी इसराइलो, यादि कयो नेमती, मुंहिंजो गुण, मुंहिंजी नेमत, अल्लती, जेका मूं अव्हां ते कई, अव्हां ते कयो, अनअमतु अलैकुम व अन्नी, पोइ हिते वेंदो बेशक, ऐं बेशक मूं फदलतुकुम अलल आलमीन, अव्हां खे मथां रखियो, फज़ीलत ॾिनी, अलल आलमीन, आलमनि ते। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह पाक रब आहे सभिनी आलमनि जो।
हिते अलाह पाक चए थो तव्हांखे फज़ीलत ॾिनी में अलल आलमीन ते ऐं पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ छा लफ़्ज़ इस्तेमालु आहे रहमतल लिल आलमीन जेतिरो आलम आहे अलाह पाक जो उन ते हिननि खे छो फज़ीलत आई उन ज़माने में आहे त इंसान खे अलाह पाक ख़लीफ़ो मुक़ररु कयो न मोतबर त कयई न चीज़ तो कई माना मखलूक त इहा ई मोतबर आहे न उन ज़माने में इहा उम्मत ॿियनि कंहिंखां बि ख़लक़त में मथे हुई इन्नी फदलतुकुम अलल आलमीन भले मलाइका हुजनि कुझु बि हुजे कहिड़ी बि हुजे पर इहा उम्मत इनखे अलाह पाक फज़ीलत ॾिनी उन वक़्तु यादि कयो तव्हांखे फज़ीलत ॾिनी ठीकु पोइ छा आहे वतकू ऐं टियों यो मन ला न आहे नून आवाज़ न ईंदो नून त हिन में साकिन नून शामिल आहे न यो मन तनवीन में हूंदो आहे नून हीअ थींदो यो मल्ला तजज़ी जीम जो थींदो इहो कलकलो यो मल्ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शै अन वला युक़बल हिते वाव ते शब्द आहे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पोइ पढ़बो शै हिते हिते अन हिते तनवीन आहे हिते नून जो आवाज़ ईंदो आवाज़ गुनू थींदो छो जो हिते वाव आहे लाम न आहे रा बि न आहे वाव आहे अन हिते बि न गुनू थिए थो पियो अन नफ़्सिन शै ला युक़बल मिनहा शफ़ाअतुन वला युख़ज़ मिनहा अदलुन ऐं सां अदलुन दाल ते क़लक़लो थींदो अदलुन वला हुम युनसरून ऐं टिजो उन ॾींहं खां जंहिंमें न टारे सघंदो को बि जीव कंहिं ॿिए जीव खां ॾिसो नफ़्स जी ॻाल्हि आहे इहा पूरो जीव जंहिंमें रूह बि हुजे जंहिंमें जिस्म बि हुजे न टारे सघंदो को बि जीव कंहिं बि जीव खां कुझु बि ऐं न की क़बूल कबी उन्हनि खां का पारत या सिफ़ारिश ऐं न की वठिबो कंहिंखां बि को इवज़ उन ॾींहुं न की उहे मदद कया वेंदा उन ॾींहं खां टिजो हाणे हिकिड़ी आयत जॾहिं खणबी न उनजो मफ़हूम बिल्कुलु हक़ बरहक़ आहे जेको बि आहे पर क़ुर पाक जूं ॿी आयतूं बि खणबियूं उन में बि ॾिसबो त आयतुल कुर्सी पढ़ी ॾिसो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ु सिन्नतुन निंड न ईंदी अल्लाह पाक खे सिन्नतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति मा फ़िल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निही पर जेसि ताईं न थींदी जेसि ताईं अल्लाह पाण हुकुम न करे कंहिंखे अल्लाह जी इजाज़त हूंदी त पोइ थींदो इन करे हिकिड़ी हीअ जेके न काफ़ी माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदो हीअ आयत हूंदी न इहा खणी ईंदा पोइ हुन में सॼो तय करे छॾींदा किताब बंदि थी वेंदो त ॾिस अदा अलाह हीअ ॻाल्हि कई आहे ॻाल्हि ख़तमु बसि इहो मां मतिलबु निकिरियो क़ुर कजो असां पोइ सम्झ में अची वई हाणे जेकॾहिं कंहिंजे लाइ असां शिफ़ात लाइ चवंदासीं त शिरक आहे ख़ुदा असांखे हिदायत करे आयतुल कुर्सी सॼो ॾींहुं असां पढ़ंदा आहियूं हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ पढ़णी आहे उनजी माना बढ़िया कंहिं कॾहिं उहा पढ़ो हीअ बि पढ़ो ॿई बरहक़ आहिनि अल्लाह पाक कंहिं ॻाल्हि खे किथे सम्झायो आहे हीअ छा आहे त हिननि बनी इसराइलनि खे उनजो ज़िक्र हले थो पियो त उन्हनि खे त इहा ॻाल्हि ॿुधाइबी न त उनखे ॿुधाइबो त तव्हांजी शिफ़ात थी सघंदी न हो ॾिजो हुन ॾींहं खां जंहिंमें को जीव कंहिं जीव खां टारे न सघंदो कुझु बि मता त इन इंतज़ार में वेठा हुजो त को असांजी का मदद थींदी उते छो जो अॻिते क़ुर पाक में वरी हुननि चयो आहे यहूदी सूर बकर में ई आयत ईंदी पहिरीं ॻाल्हि त असांखे बाहि लॻंदी कोन बाहि में असां कोन वेंदासीं ॿी ॻाल्हि जेकॾहिं वियासीं त इहा 2-3 ॾींहं जी ॻाल्हि हूंदी तव्हां ॾिसजो हुन में उहा इहा ॻाल्हि आहे हिते हाणे माण्हू कनेक्शन ग़लति था कनि पोइ मानाऊं ग़लति था कढनि अलाह सां असां सभिनी खे हिदायत करे बसि हाणे ही हिन ते मां कोन थो वञा पर ॻाल्हि इहा आहे जेको आयो आहे इहो न ॾिजो हुन ॾींहं खां हुन ॾींहंनि जा नाला कहिड़ा आहिनि सूरत फातिहा में मालिक यौमुद्दीन आयो आहे यौमुद्दीन बि हिनखे चइबो आहे जज़ा ऐं सज़ा जो ॾींहुं जज़ा माना चङाई ऐं सज़ा माना बुराई माना हुनजो बदिले जो ॾींहुं बल्कि चइजे यौमुद्दीन माना बदिले जो ॾींहुं बदिले में ॿई ॻाल्हियूं अची वेंदियूं जज़ा ऐं सज़ा ठीकु हुन खां पोइ पर ॿिया ॾींहं जा नाला बि आया आहिनि यौमुल हश्र यौमुल नश्र यौमुल तग़ाबुन यौमुल फुरक़ान यौमुल
फ़स्ल, यौमुल हिसाब, यौमुल जज़ा, यौमुल दीन, यौमुल क़ियाम, यौमुल जुमा, यौमुल जुमो न जमो करणो वारो ॾींहुं। इहे अञा ॿिया बि नाला आहिनि। असां लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह पाक चए थो उन ॾींहं लाइ जंहिं ॾींहुं अव्हांखे गॾु कंदो, गॾु करण वारे ॾींहं में, उहो ॾींहुं आहे हाड़जर ऐं खटण जो। यौमुत तग़ाबुन, उहो ई तग़ाबुन। उहो ॾींहुं कहिड़ो आहे? हाड़जण ऐं खटण जो। अलाह अकबर, लफ़्ज़ त कहिड़ा आहिनि। माण्हू रांदि हाराइण को चाहींदो आहे, हर को चवंदो आहे खटे न, त उहो असांजे खटण जो ॾींहुं आहे। इंशाअल्लाह ख़ुशख़बरी कहिड़ी आहे त जेको अलाह ते ईमान आणींदो ऐं चङा कम कंदो, तिन खां मेटींदो अलाह उन्हनि जूं मदायूं, और असांजूं मदायूं मिटाए। या अलाह हिन आयत जे तोफ़े, या अलाह साईं असांजूं मदायूं मिटाए, असांखे चङायूं करणी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन रब्बिल आलमीन। 49 नंबर आयत आहे, यौम तग़ाबुन हिते थियो। आख़िरी आयत, वइज़ नज्जैनाकुम मिन आलि फ़िरऔन, ऐं उहे गण बि यादि कयो, उहा नेमत बि यादि कयो जॾहिं असां छॾायो, अंजैनाकुम कंहिंखे, कुम तव्हांखे, मिन कंहिंखां, आलि फ़िरऔन फ़िरौन जे माण्हुनि खां। ठीकु आहे। उहे छा कंदा हुआ? यसूमूनकुम, तव्हांखे ईज़ा ॾींदा हुआ। कहिड़ो ईज़ा? सू अल अज़ाब, तकलीफ़ वारो, माना तव्हांखे ॾाढो ईज़ा ॾींदा हुया, अज़ाब बल्कि। कंदा छा हुया? युज़ब्बिहून अबनाअकुम, कोहंदा हुया तव्हांजे, ज़बह थींदो आहे न, ज़बह कंदा तव्हांजा पुट लिखियलु आहे हिते, अबना, बनातिन न हुजे, छोकिरियूं बि हुजनि त बनातिन हुजे हा। ठीकु, इन करे बना पुट कोहंदा हुआ तव्हांजा। पोइ छा कंदा? भई हस्तायून, ऐं छॾींदा हुया, उन्हनि खे जीअरो रखंदा हुया। निसाअकुम, अवांजूं धीअरूं, निसा छोकिरियूं, कुम अवांजूं छोकिरियूं, अवांजूं धीअरूं। धीअरूं लफ़्ज़ न आहे हक़ीक़त में, इहो मायूं हुजे या तव्हांजूं छोकिरियूं, बहरहाल थी सघिजे थो पियो। निसा माई लाइ थींदो आहे हक़ीक़त में। उन खां पोइ वफ़ी ज़ालिकुम बलाउ मिन रब्बिकुम, जेका भला असां चवंदा आहियूं न, ॾाढी भला आहे इहा, इहा भला आज़माइश। अरबी में भला आज़माइश खे चवंदा आहिनि। असां चवंदा जानवर आहे, को परेशानी आहे, को ज़िलज़िलो आहे, को भला आहे, पर इहा आज़माइश आहे, सभु शइ भला। उहे इन्हनि खे जीअरो छॾींदा हुआ, मिन रब्बिकुम अज़ीम। त पोइ इहा छा हुई? वफ़ी ज़ालिकुम, इहा तव्हां इन में, माना छा हुयो? इन्हनि ॻाल्हियुनि में तव्हां लाइ वॾी आज़माइश हुई। हुन में अव्हां जे पालण खां अव्हां लाइ वॾी परख हुई, आज़माइश हुई। वॾे पालण, तव्हांजे अज़ीम पालण खां, अज़ीम सगारे पालण खां। ठीकु आहे। उन्हनि जा आहे 50 आख़िरी, वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर फ़अंजयनाकुम, ऐं यादि कयो हे बनी इसराईलो, जॾहिं, वइज़ माना अगेन, जॾहिं माना इहो थी चुको, वइज़ इज़ा हुजे हा त थींदो। वइज़ फ़रक़ना, असां चीरियो, फ़र्क़ु करे छॾियो हुन में, बिकुमुल बहर, कंहिंजे लाइ? तव्हांजे लाइ। कंहिंखे? बहर खे, समुंड खे, तव्हां लाइ। फ़अंजयनाकुम, पोइ बचायोसीं, कुम तव्हांखे, फ़अंजयनाकुम, बचायोसीं तव्हांखे। वाग़रक़ना, असां ॿोड़ियो कंहिंखे? आल फ़िरऔन, फ़िरौन जे माण्हुनि खे। वाह तुम तंज़ुरून, ऐं तव्हां ॾिसंदा रहियो, तव्हांजे अखियुनि अॻितो ॻाल्हि थी आई आहे। हिन में इंशा अल्लाह ताला वरी किसो काफ़ी ईंदो, जो ॿियनि आयतुनि ते। हिते पंहिंजो असां हिकिड़ो ही कानून आहे, थोरो इहो पाण हर कोई ॾिसी वठे। अगेन यौमल थींदो, यौमल आहे। हुन खां पोइ हीअ हुनजो आहे। हिन ते असां ख़तमु था कयूं पंहिंजो दर्स अॼु जो इंशा अल्लाह ताला। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक क़ुर खे सही तरीक़े सां पढ़ण जी ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थिए त अलाह साईं पंहिंजे राम सां माफ़ फरमाए। ऐं जेको सिखियो आहे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वरी था चऊं, बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। ओवर टू सही नेम साहब, महिरबानी। जज़ाकल्लाह ख़ैर साईं। अल्हम्दुलिल्लाह, बहितरीन रहियो सेशन अॼु जो। कंहिंजो को सवाल हुजे को